ॾींहुं ततो छिड़ भायां मथां लॻे लुख, जंडी पायो जान में वेठी डरियां ॾुख, माण्हुनि लेखे बुख मूंखे सिक सॼण यार जी। फिराकनि जा फट दर्द भरियो दास्तान, जीअ खे झोरे विझंदड़ हिकिड़ी यादि। कलम खणे थो ॻोठ रईस अब्दुल करीम निज़ामाणी, लॻ जाड़की शाख खां रईस दादन खां निज़ामाणी। पंहिंजे प्यारे पुटु मरूम रईस मुख़्तियार निज़ामाणी जे अणमुदाए ते विछोड़े ते मुक़दर जा सिकंदर कॾहिं के नाहिनि ॾिठा, पर मोहम्मद ख़ान क़िस्मत जे लकीरनि में लिखियल दर्द हर हाल में भोगणा ई पवंदा आहिनि। अॼु ही दर्दनाक वाक़ियो लिखण लाइ कलम खयो अथमि। सचपच लिखण खां अॻु अखियुनि में लुड़कनि कतारूं करे अची गलड़नि जो ॻोठ पुसायो आहे। बकोल भिटाई जे त मार पोइ मौत तूं अण मुदाए थो आहीं, मार पोइ मौत तूं अण मुदाए थो आहीं, तो कई खान खपाया ॾाहीं अणमोठ। लाड़ो करी हा लतीफ़ चए कान पवे हा का खोट, तो घाया उहे घोट जिन मुद न हुई मरण जी। मुंहिंजो प्यारो पुटु रईस मुख़्तियार निज़ामाणी, तारीख़ 23 मार्च 12 रमज़ान अल मुबारक। छंछर जे ॾींहुं असां खां हमेश जे लाइ जुदा थी हिन फ़ानी जान मां लाॾाणो करे उन पार हलियो वियो जिथां अॼु ॾींहं ताईं को बि वापसि न आहे वरियो। अॼु पण अखिड़ियूं सारियो रुअनि सजण खे, अॼु पण अखिड़ियूं सारियो रुअनि सजण खे, जानब जे जमाल ॾांहुं ताणीनि थियूं तकड़ियूं, जे वहम पिरियां वकड़ियूं तिन उञ अखियुनि न लहे। मुंहिंजे प्यारे पुटु मुख़्तियार निज़ामाणी जे ओचितो जुदाईअ ते असांजे पेरनि जे हेठां ॼण ज़मीन निकिरी वई ऐं असां पंहिंजे महबूब माण्हू खां महरूम थी वियासीं। बकोल शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे त अदियूं अघी आहियां पिरीं पुॼाणा, अदियूं अघी आहियां पिरीं पुॼाणा, से कोयारा केण विया साजन सियाणा, जे ससी सीबाणा से वञी केच करारिया। तपी कंदी को डूंगर ॾुखोयनि खे, तपी कंदे को डूंगर ॾुखोयनि खे, तुंहिंजे पैण पब जा त लिंग मुंहिंजा लो, कीजो कोने ॾो अमर मूंसे ई कयो। रईस मुख़्तियार निज़ामाणी जे ओचितो विछोड़े ते इलाइक़े जे केतिरनि माण्हुनि जूं ॾुख में अखियूं आलियूं थी वयूं, छो त मुख़्तियार निज़ामाणी हर नंढे तोड़े वॾे सां तमामु घणो प्यारु कंदो हो ऐं ख़ुलूस भरियो रवियो रखंदड़ हुयो। उन करे संदसि वफ़ात जी ख़बर ॿुधण सां सभिनि जूं अखियूं लुड़कनि सां ज़ारो क़तार वहण लॻियूं हुयूं। डूंगर ॾुखोयनि खे दिलासा ॾिजनि, डूंगर ॾुखोयनि खे दिलासा ॾिजनि, घणो पुछिजे तिन खे जिन वटां हो त वञनि, तूं कीअं सदा तिन पहण पेर ॾुखोई। पुण था पलाणीन ओठी अॼु बाखरा, पुण था पलाणीन ओठी अॼु बाखरा, पारेसियूं पाण में ॾेर ॾिहाणे ॾीन, हो त पुनो था नीन ॿारोची ॿोली कयो। मुठ मुठ सूर सभु कंहिं मूं वटि वथाणा, मुठ मुठ सूर सभु कंहिं मूं वटि वथाणा, भरियूं कयो भुणा विया वियाऊ निकिरी। बस भा मोहम्मद ख़ान मुंहिंजो पुटु रईस मुख़्तियार तमामु बाअख़लाक़ महिनती ऐं असांजे घर जो अहम फ़र्दु हो, जॾहिं त पाण तमामु सख़ी इंसान हो, हर कंहिंजे ॾुख सुख में हमेशह गॾु हूंदो हो। हू पाड़े जे हर ग़रीब मिसकीननि जो तमामु घणो ख़्यालु रखंदो हो। रईस मुख़्तियार पंहिंजा केतिरा ई दोस्त ठाहिया जेके अॼु बि संदि विछोड़े ते ग़मज़दा आहिनि। बकोल कंहिं शाइर जे तो ज़िंदगी जा ख़्वाब केतिरा ॾींहं लंघी विया आहिनि, पर तूं किथे बि नज़र नथो अची।
हा प्यारा मुख़्तियार, केतिरा ॾींहं लंघी विया आहिनि पर तूं किथे बि नज़र नथो अचीं। क़बर जे उदास मिटी गुलनि खे भाकुर पाए रोई रही आहे, ऐं सांत जो समुंड वेतर वसी थी पियो आहे। ऐं तुंहिंजे तहज़ीती बुक ते सिर्फ़ु 2 लुड़क छॾे आयो आहियां। हा, तुंहिंजे तहज़ीती बुक ते सिर्फ़ु 2 लुड़क छॾे आयो आहियां, जिन सदीअ जेॾी सोग जो ऐलान करे छॾियो आहे। साह में टिकल ॻोढ़नि हाणा केतिरा ई सॾ तुंहिंजा ई पार पुछी रहिया आहिनि, पर तूं किथे बि कोन आहीं। घर जी घटी खां वेंदे शहर जे बाज़ारनि ताईं तुंहिंजो को बि ताज़ो ॾिनल टहक ॿुधण में ई नथो अचे। आख़िर हीअ कहिड़ी करबला थी आहे जंहिंमें रुॻो मन मातम ई करे रहियो आहे ऐं तूं कुझु बि नथो ॻाल्हाईं, बसि रुॻो ख़ामोश आहीं। तुंहिंजो उभर खां उभरण उन राति लाइ हाञकार साबित थी चुको हो, जेका राति माण्हुनि जे ज़हननि मथां हथरादी विहारी वेंदी आहे। सच पुछीं त तोखां पोइ राति वेतर गहरी थी वई आहे। एतिरी गहरी जंहिंमें अखियूं खोले बि नथो हली सघिजे। सूरज तो जॾहिं खां उभरण छॾे ॾिनो आहे, तॾहिं खां उमेद मुरकणी छॾे ॾिनो आहे। ओ ज़िंदगी जा ख़्वाब, तूं आख़िर केॾांहुं हलियो वियो आहीं? हा बा मोहम्मद ख़ान, हू असां वटि हाणे न रहियो आहे, पर संस यादूं असांजे अंदर खे अधु कंदियूं रहंदियूं। बसि भाउ मोहम्मद ख़ान, रईस मुख़्तियार जे अणमुदाए ते विछोड़े असांजे उमेदुनि जा महल ढाहे छॾिया आहिनि। हाणे ख़ुशियूं मोकिलाए वियूं आहिनि, जीअं वणझारियूं सामूंडनि खे सारींदे भाङा थी वेंदियूं आहिनि, ईअं असां जूं दिलियूं मुख़्तियार जे विछोड़े खां पोइ भाङा थी वियूं आहिनि। सच पुछीं त भाउ मोहम्मद ख़ान, सार ऐं पचार जूं ॻाल्हियूं मन अङण ते रक़सान थी वियूं आहिनि। अॼु बि संस चाचो रईस भूरो ख़ान निज़ामाणी, भाउ हाजी संस अमड़, भेणूं ऐं संस नंढड़ा पुट अब्दुल्ला ऐं अब्दुरहमान, ॿिया घर जा भाती संस अचण जे ओसीड़े में रोज़ उन जूं वाटूं नियारे वक़्तु गुज़ारीनि था। ऐं संस दोस्त रईस ख़ालिद निज़ामाणी, जेको मुख़्तियार जे रोलाकिन जो साथी हो, सौट असगर अली निज़ामाणी ऐं दोस्त ग़ुलाम कादिर बबर, हाफ़िज़ रोस्तम जाखरो, फारूक ऐं ॻोठ जा नंढा तोड़े वॾा मुख़्तियार बिना हर वक़्तु उदास रहनि था। सामूंडी सारे मथे तड़ गुज़ारिया मूं, सामूंडी सारे मथे तड़ गुज़ारिया, मूंखे थी मारे उन्ही संधी ॻाल्हिड़ी। अॼु बि जॾहिं मुख़्तियार जी तस्वीरनि ते नज़र पवे थी त खन पलाए अखियूं टिक ॿधी वञनि थियूं। अखियुनि जे पलकुनि तां लुड़क कतारूं करे गलनि जा ॻोठ वसाइण लॻनि थियूं, ऐं लुड़क मां लतीफ़ सरकार जो बैत लिया पाए थो त अॼु न उताकुन में तालिब तंवारीन, अॼु न उताकुन में तालिब तंवारीन, आदेसी उथी विया मड़ियूं मूं मारीन, जेके जीअ खे जियारीन से लाहूती लॾे विया। बसि जेका मुंहिंजे रब पाक जी रज़ा, बसि दुआ आहे त अल्लाह पाक मरहूम मुख़्तियार निज़ामाणी खे जन्नतुल फ़िरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए। आमीन या रब्बिल आलमीन।